अस्सलाम वालेकुम किस्सागो में हमारी खिदमत में हाज़िर हैं नई दुआ सां जिते भी जो ख़ुशि जो शादी आबाद जो करीम रब मूंखे दामे दिल में कर में सुखने सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे आमीन सुम्मा आमीन सभा खां पहिरीं त माज़रत कंदुसि मां गुज़िरियल हफ़्ते जे लाइ छाकाणि त तव्हांजा इलाही टेलीफोन कॉल्स आया पे पर मां सफ़र में हुउसि ऐं थोरो हंधि परे हुयो त कनेक्ट बि न पियो करे सघां प्रॉपर्ली पंहिंजे मोज़िज़ महिरबाननि सां ऐं इन करे ई मां हिकु ॾींहुं पहिरीं इहो मैसेज छॾे वियो हुउसि त मां शायदि अवनी ख़िदमत में प्रॉपर्ली हाज़िर थी न सघां हिकिड़ो रूटीन तव्हांखे सम्झाए छॾियां त असां कोशिशि कंदा आहियूं त किस्सागो खे असां अंगारे जी रिकॉर्ड कयूं छाकाणि त अपलोड थियण में टाइम लॻंदो आहे उज़ैद मोकिलींदो आहे साद खे साद पंहिंजे हिसाब सां हुनखे एडिट कंदो आहे इहे सभु शयूं असां वटि थींदियूं आहिनि त अंगारे ते रिकॉर्ड कबो आहे अरबा ते सॼी तयारी थींदी आहे हुनखे त हुन में कहिड़ो मिर्च मसालो विझणो आहे हुनखे कीअं एडिट करे ठीकु करिणो आहे उन खां पोइ ख़मीस ॾींहुं सुबुह जो 9 बजे अलाह जी महिरबानीअ सां उहो अपलोड थी तव्हांजी ख़िदमत में पहुचंदो आहे ऐं इंतज़ार जहिड़ी किनी कैफ़ियत का हूंदी कान्हे का नागवार कैफ़ियत हूंदी कान्हे का किनो त लफ़्ज़ ठीकु न आहे त उन नागवार कैफ़ियत खां बचण लाइ हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे तव्हांजी ख़िदमत में पहिरीं ई अर्ज़ु करे छॾिजे त फ़क़ीर हिन भेरे हाज़िर न हूंदो हीउ ॿियो दफ़ो थियो आहे मूंखे डॉक्टर संतोष कामराणी यादि अचे थो त उहो चए थो मूं वटि तुंहिंजा सभु एपिसोड मौजूदु आहिनि मूं वटि उहो एपिसोड बि मौजूदु आहे जॾहिं तूं चयो त मां हिन हफ़्ते हाज़िर नथो थियां सो संतोष हिकिड़ी ॿियो एपिसोड तव्हांजे लाइ इहो हुयो लास्ट ईद वारो थोरो ॿाहिरि हुआसीं रश ऑफ वर्क हुयो एडिटिंग बि न पई थी सघी इन करे असां चाहियोसीं त तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मैसेज अव्हांजी ख़िदमत में पेश कयूं ऐं बेहद शुक्रगुज़ार अव्हांजी मोहबत जो एतिरो प्यारु कयो था कुर्ब ॾियो था ऐं मां सची ॻाल्हि थो कयां त मूं वटि तव्हांजी इन कुर्ब जी अदायगी जे लाइ थोरनि जी अदायगी जे लाइ प्रॉपर लफ़्ज़ बि न आहिनि बसि थोरा मथोरा मूं ते मां रोड़नि जा भला ई भेरा ॻणजनि केतिरा ऐं ईअं आहे न त हबीबनि हेकार मुंहिंजा महिर सॾु कयो सो मूं सभु ॼमार ओरण इहो ई थियो तव्हांजो जेको ओरण आहे न उहो मुंहिंजे लाइ ख़ासि तरीन अहमियत रखे थो ईद हुई ऐं कोशिशि कईसीं त ईद जे हवाले सां तव्हां सां पहिरीं बसि कयोमि त जेकॾहिं को हड़ में आहे त कोशिशि कजे त किन ताईं पहुचे ऐं हुन में अजीब अजीब तजुर्बा थियनि था पर हिकिड़ी ॻाल्हि जेका अॼु थोरो कंबाइंड ॻाल्हायूं था त असां चवंदा आहियूं न त हीअ जेका शइ आहे सा अलाह कंदो हाणे मूं अर्ज़ु कयो न मां मज़हबी आलिम न आहियां दीन जे बारे में मां न ॻाल्हाईंदो आहियां पॉलिटिक्स जे बारे में मां न ॻाल्हाईंदो आहियां पर हिकिड़ो थोरो आम रवाजी ॾिसो त असां सोचींदा आहियूं त अलाह कंदो वरी सोचींदा आहियूं महमूद साहिबु कंदो हाणे महमूद साहिबु तॾहिं कंदो जॾहिं अलाह साईं हुकुम थींदो न महमूद साहिबु पाण त कोन थो करे सघे न जॾहिं हुनजी मर्ज़ीअ खां सवाइ कख बि नथो चुरे त माना सिधी सी ॻाल्हि आहे त रब करीम कंदो न हाणे मिसाल तौरु कॾहिं को जॉब जे लाइ के माण्हू ईंदा आहिनि अची चवंदा आहिनि त साईं हीअ आहे तव्हांजो थ्रू हीअ आहे हू आहे असां अलाह साईं कंदो त हुनखे लॻंदो आहे त आसिरो पिया ॾियूं माना ईअं टारियूं पिया ॻाल्हि खे बाबा अलाह साईं कंदो न ॿियो केरु कंदो मतिलबु ॿियो को करण वारो आहे ई कोन्हे को रब जी ज़ात आहे त जेको फेथ आहे उहो फॉर्म हुजणु खपे ईमान जेको आहे सो मज़बूत तरीन हुअणु खपे ऐं रब कंदो आहे हीला वसीला थींदा आहिनि रस्ता खुलंदा आहिनि सम्झ में ॻाल्हि न ईंदी आहे त इहो रस्तो कीअं थो खुले मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि ईद जी शेयर कई ईद जो ॿियो ॾींहुं हुयो असां उदेरोला स्टेशन तां मोटियासीं पिए ऐं हिकिड़े पासे कमु हुयो असां मोटियासीं त असांजो रस्तो चेंज थी वियो सो रस्तो जो चेंज थी वियो त असां हिकिड़ो ॿियो हिकिड़ी टॉप खईसीं त हितां वाह वहे पियो मतिलबु कैनाल हुयो हिकिड़ो उन पासे में रोड हुयो रोड जे पासे में कुझु ॻोठ आया पिया त मूं महसूसु कयो त ॻोठ क्रॉस कयूं पिया असां गाॾियूं एका दुका हुयूं ईद जो ॿियो ॾींहुं ख़ामोशी लॻी पई मंझंदि जो टाइम हो 3:30 जो टाइम हुयो त मूं महसूसु कयो त हिकिड़ी गाॾी आहे जेका मुस्तक़िल मूंखे फॉलो करे पई हॉर्न ॾिए पई मुंहिंजी बि ठीकु ठाक स्पीड मूं पाण बि ड्राइव कयो आई थॉट की छा इशू आहे हिन माण्हूअ जो हीउ बार बार मूंखे मतिलबु हीअ लाइटूं हणे वरी हॉर्न ॾिए मूं सोचियो को इशू आहे अलाए छा आहे त हिकिड़ी जाइ ते न मूं ब्रेक खईं ऐं मतिलबु जीअं थींदो आहे न त मूं चयो भई तूं अची क्रॉस कर तूं हली वञ त जीअं ई मूं मुंहिंजे पासे में ओवरटेकण लाइ आयो न त हुन शीशो हिट करे चयो त साईं तव्हांजे पोएं टायर में तमामु घटि हवा आहे तव्हांजे गाॾी जे पोएं टायर में तमामु घटि हवा आहे महिरबानी करे हिनजी हवा ठीकु कराए वठो हाणे असां 3 मुसाफ़िर हुआसीं सामान बि थोरो असां वटि फ़क़ीर हुयो मां उबैद हुयासीं त जंहिं महिल मूंखे इहा ॻाल्हि कई न त मूंखे हिकिड़ो दफ़ो पाण ते कट आई त मां अञा ताईं पोइ फज़ीलत वारो माण्हू थी कोन सघियो आहियां हर ॻाल्हि में नेगेटिव छो थो सोचां हुन त मूंसां चङाई पई कई न त उहो त मूंखे ॿुधाइणु चाहे पियो त साईं तव्हां हिन रोड ते लॉन ड्राइव पिया कयो ख़ुदा ख़ासि किथे टायर जवाबु ॾेई छॾे त तव्हां छा कंदो त हुन मूंखे चयो साईं का ॻाल्हि ई कान्हे तव्हां हिनखे ठीकु कराए वठो ऐं मुंहिंजी ज़बान ते एतवार कजो मूं जीअं ई साम्हूं निहारियो पासे खां ॻोठु हुयो मूं जीअं ई साम्हूं निहारियो तक़रीबन 20 फुट परियां अलाह शाहिद आहे हू हवा भरण वारो वेठो हू खिलंदो उतां निकिरी वियो महिरबानी हुनजी जो हुन 20 फुट परियां हू वेठो जेको मशीन खणंदा आहिनि जेका हवा भरंदा मीटर सां चेक कंदा आहिनि ऐं कुदरत ख़ुदा जी जेको मुंहिंजो महिरबानी दोस्त हुयो जेको हवा भरण वारो हुनखे हिकिड़ी बांह कोन हुई हिकिड़ी बांह हुई त मूं महसूसु कयो त हुन हिकिड़ी बांह सां हुन वॾी महिनत कई पई ईद जो ॿियो ॾींहुं हुन महिनतूं कयूं पए
ऐं उहा महिनत पंहिंजी जाइ ते हिकिड़ी आवरशाही वारी महिनत हुई, त महसूसु थियो त लेकिन इन जी को कुदरत खां मदद करे पई थी त असां सभिनी खे घुराए त कमाल शइ आहे। हाणे सोचो किथां आयासीं, कीअं आयासीं, कंहिं रोकियो? जंहिंजो रिस्क जो बंदोबस्तु थियणो हुयो, अलाह खे करिणो हुयो, त अलाह साईं हुते कयो न। ॻाल्हि रुॻो आहे त असांजो जेको ईमान आहे न मज़बूत हुअणु खपे। असांखे ख़बर हुअणु खपे त असांजे मथां जेको करम नवाज़ी थियणी आहे उनजे लाइ साईं सॼी माण्हू इहे ॾिसो रिस्क ऐं मौत, मां बार बार तव्हांखे अर्ज़ु कंदो आहियां, असांखे जे पोयां ईंदा आहिनि। इंसान जी ज़िंदगीअ जो वॾे वॾे मुआफ़िज़ हुन में मौत हूंदो आहे ऐं रिस्क हुनजे पोयां ईंदो आहे। जिते बि हूंदो उनखे उहो रिस्क ज़रूरु मिलंदो। हिकिड़ी देॻ पचे थी न, पोइ ॾिसो हुन मां घणियूं प्लेटूं निकिरनि थियूं। 52 खां 60 माण्हू मानी खाईनि था न। 52 खां 60 माण्हुनि जी मानी तव्हां करे नोट कई आहे, त हुन में तव्हां बची बि पई हूंदी आहे। को सॼी प्लेट साफ़ु करे वेंदो आहे, को बचाए वेंदो आहे। उन्हनि बचण खां पोइ उहे जेके आहिनि से मतिलबु कोई जानवर हूंदा आहिनि, कुतो थियो, ॿिलो थियो, अहिड़े क़िस्म जा थिया, तव्हां उनखे ॾिनोसीं। अच्छा, वरी तव्हां ॾिठो त तव्हांजी प्लेट ते जेके उहे लॻल हूंदा आहिनि, कणा लॻल हूंदा आहिनि, थांव थींदा आहिनि, असां पाउडर सभु थांव मां धोई करे उहे सिंक में वेंदा आहिनि। त मूं हिकिड़े दफ़े हिकिड़े बुज़ुर्ग सां अर्ज़ु कयो, साईं केवल हीउ जेको सिलसिलो छा आहे, त माण्हू प्लेट में कम अज़ कम बचाए त न। त हुन चयो त हुकुम इहो थी त जेको बचाई थो न, दरअसल इन जेका नाली आहे न, जेका सिंक जी, इन में बि त को वेठो हूंदो न, उनखे बि त रिस्क पुॼणो हूंदो न। तूं जेको थांव धोई थो, सॼो हेठि हलियो थो वञे, हिन ड्रेन पाइप में जेको आहे उनखे रिस्क मिले पियो थो। तूं हिकिड़ो हीलो वसीलो थी पियो थो उनखे रिस्क पहुचाइण जो। साईं मोहम्मद क़सिम सुमरो साहिबु आहिनि, असांजा कंजारे जी तमामु वॾी हस्ती आहे, अलाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखे। हिते हिकिड़ो भेरो आया, हुननि हिकिड़ी ॻाल्हि कई त बलूचिस्तान में ठिकर जी तांगी हूंदी आहे न, त उन ठिकर जी तांगीअ में उहो भाॼी पचाइनि पिया, त मानी ॾाढी ख़ूबसूरत पचे पई। उन सेंटर कचो पियो रहिजी वञे। हिकिड़ो 5 रुपए खां मथे जेको कॉइन हूंदो आहे, वॾो 10 रुपए वारो कॉइन, ओतिरो मानीअ जो गोल कचो पियो रहिजी वञे। त सुमरो साहिब सां कंहिं ॻाल्हि कई, ऐं सुमरो साहिबु हाणे ॾाढा हैरान थिया। मानी पचरायूं त वरी अधु विच में जेको गोल हुजे ईअं, उहो कचो हुजे। त अलाए चई मूंखे कहिड़ो ख़्यालु आहे, मुंहिंजे बाबा हिनखे टोड़ियो, इन अधु खे टोड़ियो, इहो जेको सेंटर आहे न, हिनखे टोड़े त ॾिसो। जॾहिं हिनखे टोड़ियऊं त हुन सेंटर जे अंदरि विच ते हिकिड़ो कीओं हो जेको आराम सां मिटी खाई रहियो हो। उन बाहि जे अंदरि लाज़मन दांगी तपंदी हूंदी, बाहि थींदी हूंदी, उहा मिटी जेका अंदरि आहे, जेको आराम सां खाए वेठो, कुदरत वारे उनखे उते रिस्क ॾिनो हुयो। ॻाल्हि इहा आहे त असांखे ज़िंदगीअ में ॾिसो न, असांजी टॉलरेंस लेवल ख़राबु थी वई आहे, असांजी बर्दाश्त जी क़ुवत ख़राबु थी वई आहे। असांजी बर्दाश्त जी क़ुवत इन करे ख़राबु थी वई आहे, असां सोचूं था त किथां कमाईंदासीं, छा कंदासीं, महांगाई एॾी वधे पई थी, महांगाई वधे पई थी, इनकार कोन्हे। पर तव्हां ॾिठो आहे त इंसानु बुखियो उथे थो, बुखियो सुम्हे कोन थो। मुंहिंजी सोच कुझु ॿी आहे। थी सघंदो तव्हां सभु सोचो त भई महमूद अलाए कहिड़ी ॻाल्हि पियो करे, असांखे ख़बर आहे त असां कीअं था कमायूं, कीअं था आणियूं, कीअं था पंहिंजे बचनि ते बंदोबस्तु कयूं। ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे, आई एग्री विथ यू, बट द पॉइंट इज़ सम्झण जी कोई इहा ॻाल्हि आहे त करीम रब असांखे झझो ॾियण वारो आहे। ऐं उहो चवंदा आहिनि त हाथीअ खे मणाई केविल खे कण वारी ॻाल्हि आहे न, त हुनखे जेको रिस्क पहुचाइणो आहे, त असां रुॻो पंहिंजो हिकिड़ो फर्म बिलीव रखूं न। जेकॾहिं असां ख़ौफ़ नज़र त ईअं बि हूंदो आहे त असीं कंहिंजे लाइ हीला वसीला थी वेंदा आहियूं, ईअं बि थींदो आहे त को असांजे लाइ हीलो वसीलो थी ईंदो आहे। ईअं बि थींदो आहे त तव्हां रज़ाली आब्दी साहिबु पंहिंजे किताब में लिखियो त दहली जी जामिया मस्जिद में मां वियुसि उते BBC जे लाइ शूटिंग करण लाइ, त ख़बर पई त इन जामिया मस्जिद जे पासे में हिकिड़ो नान बाई आहे, उनजा नान ॾाढा सुठा आहिनि, ऐं उन सां गॾु करे कोरमो मिली वञे त कमाल थी वञे। त जीअं असां जीअं मस्जिद में एंटर थियासीं पिया न, त मुंहिंजे दिलि में हिकिड़ो ख़्यालु आयो, अलाह साईं जेकॾहिं कोरमो मिली वञे, उन सां गॾु गरम गरम नान हुजे त वाह वाह थी वञे, लंच टाइम आहे। त जीअं असांजा पंहिंजा कैमराज़ वैमराज़ ऐं क्रू सामान रखे पियो, त हिकदमि उन्हनि असांखे चयो त साईं जामिया मस्जिद जो साईं पेश इमाम साहिबु तव्हांखे यादि पियो फरमाए। असांखे उहे सां मिलणो हुयो, असां जो अॻियां वियासीं त उहो बीठो फ़क़ुर पिया मिलियो, ख़ुशि आमदी चईं ॿिया कम पोइ कयो, पहिरीं अची मानी खाओ। मानी लॻल आहे, मानी छा लॻल आहे, उहो ई गरम कोरमो हुयो, उहो ई कड़कड़ नान हुयो। बसि इहो ई अर्ज़ु करिणो, पंहिंजे यकीन खे पुख़्तो रखणु घुरिजे। ऐं उन में जेका पॉज़िटिविटी आहे, मां अर्ज़ु कयो न तव्हांखे त मां को मज़हबी आलिम कोन आहियां, न को पॉलिटिकल लीडर आहियां, इहे सभु शयूं, पर ज़िंदगीअ में छाकाणि त मज़हब बि पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थो, पॉलिटिक्स बि पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थो, पर ज़िंदगीअ जे जेके इवेंट्स आहिनि, हाणे मां इन ॻाल्हि ते वरी गौर कयां थो। हुन तक़रीबन 2 ॻोठनि खां मूंखे हॉर्न ॾियणु शुरू कया हुया, मूं हुनखे ओवरटेक करणु पियो ॾिनो। 2 ॻोठनि खां पोइ 3 ॻोठ में हुनखे मूं ओवरटेक करणु ॾिनो, बाद दिले न ख़ास्ता। हू मुंहिंजे पासे में अची बीठो ऐं शीशो लाहियो, हुन मूंखे चयो साईं टायर ख़राबु अथव, महिरबानी कयो होश कयो। टायर ठीकु कयो, 20 फुट परियां हू टायर वारो हुयो, जेके कुदरत पंहिंजो उते अलॻि रिस्क ॾियारियो। कड़े खे कड़े सां मिलायूं त घणो कुझु साम्हूं अची वेंदो आहे। कड़ो मंझि करे जीअं लोहार लपेटियो, मुंहिंजो जीव जॾहिं सुबेरियुनि सोगो कयो। कॾहिं ज़िंदगी में वाक़िया थियनि त थोरो गौर कंदा कयो त असांजो इंटरलिंक पंहिंजे पाण में कीअं थिए थो। समाज ते ख़राशाई हुजे त मां उनजे लाइ खां मज़द खां आहियां,
करीम रब मूंखे हमेशह नवाज़े मुंहिंजे घर में ईदूं हुजनि अङणा आसूदा हुजनि ख़ुशबू महक मुर्क अवां वटि मौजूदु हुजे ऐं हिकिड़ो ॿियो अर्ज़ु करिणो आहे मूंखे तव्हांखे त कॾहिं कॾहिं ॾाढी नाराज़गी थिए थी तव्हांजी तव्हां वॉइस क्वालिटी ठीकु न आहे तव्हांजी तव्हां वटि माइक्रोफोन बि कोन्हे को पखा बि हलनि था गोड़ बि थिए थो तव्हांजा सभु मैसेज मूंखे मिलंदा आहिनि पिया ऐं टेलीफोन कॉल्स बि तव्हां कंदा आहियो नाराज़ बि थींदा आहियो फ़क़ीर आहे फ़क़ीर हथ ॿधे थो ईअं ई आहे बसि इनशाला उज़ैर खे चऊं था त हिकिड़ो माइक्रोफोन बि वठी ॾींदो सुठो त आवाज़ बि सुठो थी वेंदो आवाज़ अलाह साईं जी महिरबानी सां सुठो आहे करम आहे हुनजो ऐं वधीक सुठो थी वेंदो वधीक रिफाइन थी वेंदो ऐं तव्हांखे हेडफोन्स लॻाइणा न पवंदा हिकिड़े साईं मूंखे कॉल कई त साईं हेडफोन्स में मज़ो अचे थो तव्हांखे ॿुधण में त भले तव्हां हेडफोन्स लॻाइजो ऐं जेके हेडफोन्स खां सवाइ नथा ॿुधी सघनि नाराज़ थियनि था उनखां एडवांस में माफ़ी अलाह कंदो त नेक्स्ट रिकॉर्डिंग में या उन खां पोइ वॉइस क्वालिटी बहितर थी वेंदी मां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां हाल जेको आहे उन लाइ न चवणु घुरिजे त हाल सुठो न आहे हाल ॾाढो सुठो आहे उनजो करम आहे उनजी महिरबानी आहे उनजी इनायतूं आहिनि ऐं इहा ई दुआ आहे त करीम रब जी इनायतुनि हेठि जो दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजे रब जा मुताज जो बशत हयात इंशाअल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह।